कटिहारी ज़िले में पुलिस जी मुख़्तलिफ़ थाणनि जी हद में धारदार कार्रवाइयूं। न्यू सईदाबाद ऐं भट्टू फॉरेस्ट थाणे जी हद में पुलिस 3 धारदार कार्रवाइयूं कंदे 3 मंशियात वापराईंदड़नि खे कच्चो शराब समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। न्यू सईदाबाद थाणे जे एसएचओ गुलज़ार लगारी 2 कार्रवाइयुनि में शराब विकिरो कंदड़ गुलाम नबी जमाली ऐं महरम अली जमाली खे 200 लीटर शराब ऐं इंडियन गुटके समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे एसएचओ भट्टू फॉरेस्ट अब्दुल लतीफ़ मेमण ॻोठ अमीन लाखो में कार्रवाई कंदे गुलाम मुस्तफा राहूजो खे 20 लीटर शराब समेत गिरफ़्तार कयो आहे। मंशियात वापराईंदड़ ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते धारदार केस दाख़िल। कुंभ में 2 ॾींहं अॻु फुर वारदात में ॼाणायल जवाबदारनि खे पुलिस पारां गिरफ़्तार न करण ते भंभरा बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाण ज़ाकिर भंभरो ऐं ॿियनि चयो त 2 ॾींहं अॻु बिरोई चौक वारे इलाइक़े मां हथियार बंदनि 60,000 रुपया रोक रक़म फुर कई आहे। वाक़िए जी एनसी में जवाबदारनि जा नाला ज़ाहिर कया विया आहिनि, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि मुतालबो कयो त फुर वारदात में ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत एहतिजाजी दायरो वसी कयो वेंदो। टंडो मस्ती भरिसां ॻोठ फोड़ी चांडिया में राति देर सां घर अंदरि गोली लॻण सबबि 35 वरियनि जो नौजवान जावेद चांडियो पुरस्रार नमूने क़त्ल थी वियो। वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। इतलाह ते इकनॉमिक ज़ोन थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। जल्द कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए पासे टंडो मस्ती लॻ ॻोठ ख़ुदाबख़्श उजण जे रहवासियुनि पारां ॻोठ जे बाअसर माण्हुनि ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाण गुलाम असगर उजण, अयूब उजण ऐं ॿियनि चयो त ॻोठ जे बाअसर माण्हुनि पारां कुझु ॾींहं अॻु घर मथां हमिलो कयो वियो, जंहिं सबबि घर जी हिकु औरत सख़्तु ज़ख़्मी थी पई। वाक़िए ख़िलाफ़ मक़ामी थाणे ते केस दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त घर मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे।